नच नचांदे, नारेबाज़ी ते, एक ॿिए खे चूंडड़ियूं पाइण ते। बाक़ी जेको हक़ीक़ी इस्लाम जो रूह इल्म आहे उन खां परे भॼायो आहे। छो जे इल्म जे वेझो ईंदो त शऊर ईंदुसि, शऊर ईंदुसि त सुवाल कंदो, सुवाल कंदो त एतिराज़ कंदो, एतिराज़ कंदो त असां वारो धंधो बंदि थी वेंदो। सम्झो था ॻाल्हि मुंहिंजी? इन जे करे इल्म जी हाजत आहे, इल्म जी ज़रूरत आहे, आलिमनि खे सम्झण जी हाजत आहे, अहले सुन्नत जे तरीक़े खे सम्झण जी ज़रूरत आहे। इहो जेको मलंग अज़म पियो हले न, मलंग अज़म, मां कल्ह बि दर्से क़ुरान हुयो, उते बि इहा ॻाल्हि अर्ज़ कई। मलंग अज़म छा आहे? माना बाबा कुल पीरां दा ख़ैर, न शरीयत न तरीक़त, न अदब न ज़ाहिर न बातिन, न कानून न ला न उसूल न भाइपी न मिट्री न का माइट्री। छा आहे जी कुझु बि कोन्हे, दमादम मस्त कलंदर फिराणो हीअं थी वियो, साईं तोखे हीअं करिणो आहे। बाबा असांजे मथां त न का निमाज़ आहे, असांजे मथां न का शरीयत आहे, असांखे त निमाज़ जी ज़रूरत ई कोन्हे, असांखे त जन्नत जी बि लोड़ कोन्हे, असांखे मदीना खपंदा आहे। इहे ॻाल्हियूं कयो माण्हुनि सां। मां तव्हां खां चवां पुछां थो, पाले तवजो कयो। मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमामुल आरिफ़ीन पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाईंदो आहे, शरीक तरीक़त, मारिफत, हकीकत पाण फरमाइनि था इहे इंसान जे जिस्म जे मथां लिबास ऐं ज़ीनत जो मिसाल आहे। पर मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफ़ीन पीसी रोज़े धणी फरमाईंदो आहे, शरीयत जो मिसाल दस्तार आहे। सुभान अल्लाह। जे इंसान जे मथे ते दस्तार आहे, शरीयत ईअं माना उन जी अहमियत ईअं आहे। जेकॾहिं इंसान दस्तार पाई वेठो आहे, क्यों उन जी दस्तार लाहे छॾे त इहा बेइज़ती आहे। मुंहिंजो मुर्शिद इरशाद थो फरमाए त दस्तार खे केरणु या दस्तार खे छॾणु बेइज़ती आहे, माना शरीयत खे छॾणु बेइज़ती आहे। हर उहो तरीक़ो, हर उहा तरीक़त, हर उहो सूफ़ी अज़म जेको शरीयत जे उबतड़ हुजे, मुंहिंजे मुर्शिद जो फरमान आहे, उहो कूड़ आहे, उहो ठगी आहे, उहो ठोरो आहे, उहो माण्हुनि खे गुमराह करणु आहे। पर हक़ीक़त में उहो शरीयत सां जेको इंसान पंहिंजी लम लॻाईंदो आहे, ताल्लुक़ खे लॻाईंदो आहे, उहो इंसान कामयाब थींदो आहे। हज़रत सोनो अब्दुल लतीफ़ मिटाई में इरशाद फरमाईंदो आहे त हर दम कन हर नाम धोइन दिहाड़ी धोती आहे, मन न गॾियाणो मीम सां। हिन गॾण सां मुराद ॿियो कुझु कोन्हे, शरीयत मुराद आहे। मन न गॾियाणो मीम सां, कूड़ा कनि कलाम। पाण खे सूफ़ी बि सॾाइनि, पाण खे पीर बि सॾाइनि, पाण खे मुफ्ती बि सॾाइनि, पाण खे काज़ी बि सॾाइनि, पाण खे हाफ़िज़ बि सॾाइनि, पर मन न गॾियाणो मीम सां, कूड़ा कनि कलाम। अब्दुल लतीफ़ थो फरमाए, सच मां थो ॿुधायां त बिना मुहम्मद ॼाम कम न ईंदो को बि। तरीक़ो जेकॾहिं आहे त रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे, शरीयत वारो तरीक़ो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन वक़्तु मुआशरे जो सबब इहो आहे। असां अॻु बि तव्हांखे सम्झायो आहे, जेसीं ताईं तव्हां असांखे ॿुधंदव, असां जहिड़नि जूं ॻाल्हियूं तव्हांखे घणो अरसो कोन वणंदियूं। इहो मुंहिंजी ॻाल्हि आहे, वीडियो रिकॉर्ड थींदी, मां ॿुधाए छॾियां। असां जहिड़नि जूं ॻाल्हियूं तव्हांखे घणो अरसो कोन वणंदियूं, छो त कौड़ी दवा इंसान खे घटि वणंदी आहे। मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं गमियूं त वणंदियूं, पर जेके तरबियत जूं ॻाल्हियूं आहिनि उहे थोरियूं ख़ुश्क हूंदियूं आहिनि। हिकु त ख़ुश्क हूंदियूं आहिनि, ॿियो हुन में ट्रिप घटि हूंदा आहिनि, सो इन जे करे उहे न वणंदियूं तव्हांखे। तव्हांजी मां मिसाल थो ॾियां, तव्हांजी ॻाल्हि मां कोन थो कयां। तव्हांखे वणंदियूं, तव्हां त वेठा आहियो, तव्हांखे त वणंदियूं। मां बस इहो तव्हांजो अखर चई करे मां चवां थो, मुआशरे में उहे माण्हू जेके इल्म खां परे आहिनि उन्हनि खे कोन वणंदियूं, छो त उन्हनि खे नच नचण टप टपा जूं ॻाल्हियूं खपनि, बाक़ी शरीयत जूं ॻाल्हियूं कोन खपनि। असां चऊं था त अचु तूं उन्हनि दरनि ते, जिन दरनि ते शरीयत बि मिलंदी आहे, तरीक़त बि मिलंदी आहे, मारिफत बि मिलंदी आहे। तूं हक़ीक़त में अल्लाह जे हक़ीक़ी औलिया जे दर ते अचु, मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जे दर ते अचु, त तोखे ख़बर पवे त दीन जो छा आहे। तॾहिं तोखे ख़बर पवंदी, तॾहिं तोखे सम्झ में ईंदो त अहले सुन्नत व जमात जो जेको अक़ीदो आहे इन में ई सच आहे। बाक़ी ॿिया सभु ठगियूं आहिनि, ॿियूं सभु ठो आहिनि। तोड़े जो कंठा पाए, तोड़े जो कोलाबा पाए, तोड़े जो मथो कूड़ाए, तोड़े जो भिरवा कूड़ाए छॾे, पर नबी पाक जे रस्ते ताईं वो पहुची कोन थो सघे। उनखे अल्लाह सॼी उमिरि घुमंदो रहे, सॼी उमिरि रुलंदो रहे, सॼी उमिरि पिनंदो रहे, पर उनखे पिन त नसीब थींदी, पर रसूलुल्लाह जो दर नसीब कोन थींदो। रसूलुल्लाह जो दर नसीब थींदो आहे त शरीयत सां नसीब।
जो मुझे मुर्शिद जो फरमान है हबीब अकरम असांखे दुआ जो आदाब दसिया उहे आदाब मां वटि अर्ज़ कया